बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नाज़रीन प्रोग्राम सुबह मेहरान में आऊं या तहांजी मेज़बान तेरी वार नाज़रीन के जिथे बि खुश हूंदो आबाद हूंदो ऐं हिन प्रोग्राम से ताबन कया टपाल मेज़बान जेके वधाए रस्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ भी टपाल मेज़बान चाहे आहे टपाल मेज़बान जे ताबन सां असां प्रोग्राम सुबह मेहरान में जो ढाबो सजियल आहे जिथे अदा सजाद खे भलीकार कंदो भलीकार अदा सजाद कीअं ठीकु आहे हिकिड़ी बहितरीन चांहि ठाहे जेके असांखे थोरी देरि खां पोइ इंजॉय कराईंदा टपाल मेज़बान ऐं असांजो साथ जेको जॾहिं को पाकिस्तान आज़ादु थियो तॾहिं खां आहे ऐं जीअं हर घर हाणे हर रंग में जेके आहे हर मेज़बानी में जेको आहे टपाल मेज़बान चांहि जेको असांखे फ्लेवर्स में मिले थी जो काफ़ी सारा हुन में फ्लेवर्स आहिनि ऐं ख़ासि तौर ते थधि जॾहिं हुजे त टपाल मेज़बान न हुजे त का ॻाल्हि सूट ई न कंदी आहे त तॾहिं जेको आहे हर घर में जेके पींदड़ वधि में वधि चांहि उहा असांजी टपाल मेज़बान चांहि आहे ऐं जीअं त नाज़रीन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022885 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। अरे नाज़रीन 16 दिसंबर जी त 16 दिसंबर 2014 में जेको APS जो सान्यो थियो नंढड़ा मासूम ॿार तयारु थी गुलनि वांगुरु जेके पंहिंजे स्कूल विया तालीम पढ़ाइण लाइ कंहिं जेको ऐं जेके सभु इहे सभु सोचनि पिया पंहिंजा ख़्वाब खणी पंहिंजो जेको पंहिंजो ख़्वाब खणी करे पंहिंजो सजाए करे आर्मी पब्लिक स्कूल में जीअं हिकदमि सां ॾिसो हर कोई पंहिंजी मदर्स जेके आहिनि पंहिंजे ॿारनि खे नॉर्मल रूटीन में जीअं हर कोई पंहिंजे ॿारनि खे तयारु करे कोई लंच बॉक्स कंहिंजो रहिजी वेंदो आहे कोई नाश्तो ॿार कोन कंदो आहे या पंहिंजी डाइनिंग टेबल जी सुबुह जी जेके डाइनिंग टेबल ते को होमवर्क पंहिंजो कंप्लीट कंदो आहे त छा ख़्वाब सजाए उहो ॿार जेका पंहिंजे ॿार खे मोकिलंदी आहे स्कूल पंहिंजी तालीम पढ़ाइण लाइ जीअं बि असांजो आर्मी पब्लिक स्कूल जो हीअं तव्हांखे ख़बर आहे त उन्हनि खे भेटा पेश पई कयो उन्हनि खे ट्रिब्यूट पेश पियो कयो वञे त वाक़ई एॾनि मासूम ॿारनि जी जेकी आहे जानियूं जेकियूं असां को विछड़ी वियूं ऐं एतिरो जेको टेररिस्ट अटैक हिकिड़ो जीअं असांखे अल्फाज़ न हूंदा आहिनि त हिकिड़े मासूम गुल ॿारनि इन्हनि सां हुननि जो छा वञे हू छा पिया कनि हू पंहिंजो त नॉर्मली पंहिंजी मुस्तक़बिल जे लाइ तालीम पिया पिराइण वञनि त इहो जेको अहिड़ो हैवानी अटैक थियो पूरी दुनिया जेको आहे नी त अफ़सोस हमेशह जेको हर साल जेको आहे नी त अफ़सोस जो इज़हार कंदी आहे राति ताईं जेको आहे ॾीआ जेके आहे उहो ॿारींदी आहे उन्हनि सभिनि ॿारनि खे भेटा पेश कंदी आहे इहे सभु ॿार जेके आहिनि शहीद आहिनि अलाह जेके उन्हनि जे फैमिली के जेको आहे सब्र ऐं फरमाए जीअं पाण हू जेतिरा नंढा गुलनि जहिड़ा ॿार आहिनि ऐं एतिरनि ॿारनि खे ॾिसो तालीम हिकिड़ो अहिड़ो हथियार आहे जंहिंसां दुनिया पूरी तब्दील थी वञे तंहिं करे जेके अहिड़ी सभु जेके चवंदा असांजे मुल्क में जेको तालीम जो वॾो पहिरियों बैकबोन असांजो तालीम जो टुटे तॾहिं आउं चवणु चाहींदमि असांजे सिंध जे जेके बि ॿार आहिनि ख़ासि तौर ते पेरेंट्स आहिनि त उन्हनि खे जेको तालीम ते वधि में वधि फोकस करणु घुरिजे तालीम न आहे त ॿियो कुझु बि कोन्हे ऐं जीअं त नाज़रीन 16 दिसंबर सां गॾोगॾु इन APS जे सानिया सां गॾोगॾु लोक अदब जो बि ॾियारो आहे जेको अॼु असांजे प्रोग्राम सुबुह मेहरान में सेलिब्रेट थिए पियो काफ़ी सारा सुगड़ जेके आहिनि अॼु असांजे प्रोग्राम में शामिल आहिनि उनखे ऐं भलीकार कंदासीं ऐं ॾाढो सुठो थो लॻे उन्हनि खे जेको वेलकम करण सां ऐं उन सां गॾोगॾु नफ़्सियात जा माहिर जीअं डॉक्टर उहे बि मौजूदु आहिनि उहो बि ख़ासि तौर ते इन हवाले सां ख़ासि तौर ते इंसान जे जेके अॼु के ॾियारे जे हवाले सां अॼु के जे सियाने जे हवाले सां बि घणो कुझु असांखे ॿुधाईंदा अवेयर कंदा त इहे जेके वाक़िया थियनि था इहे नफ़्सियात जा आहिनि या इन्हनि जी छा नफ़्सियात आहे उन्हनि जो को मसइलो आहे छा मसइलो आहे इन जे पस मंज़र में कहिड़ी लॉजिकली कहिड़ो छा हिननि जी लॉजिक आहे अहिड़ा जेका एॾा नया नया जेके वाक़िया जनम वठनि था अचो त नाज़रीन उन्हनि खे वेलकम कंदासीं असांजे जेके पहिरियां महिमान आहिनि डॉक्टर शाहनवाज़ अफ़ज़ल तव्हांखे भलीकार कीअं ठीकु आहे बिल्कुलु ठीकु ठाक मूंखे इलाही ख़ुशी थी थिए अॼु ख़ासि तौर ते सियारे में ख़ासि आया हो असांजे प्रोग्राम में ऐं काफ़ी सारी इन हवाले सां तव्हांखां अवेयरनेस बि थींदी पर जीअं मूं चयो त अॼु जेको ॾियारो लोक अदब जो बि आहे लोक अदब जो बि ॾियारो असां सेलिब्रेट कयूं था त ऐं जेको पंहिंजा ॿिया जेके महिमान आहिनि उन्हनि खे आउं भलीकार कंदमि आजिज़ रहमतुल्लाह लाशारी साहिबु तव्हांखे भलीकार कीअं ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो फज़ल आहे तव्हां ख़ुशि आहियो बिल्कुलु ठीकु ठाक ऐं तव्हां सां गॾोगॾु अली अकबर उन्हनि खे बि आउं भलीकार कंदमि ऐं उन्हनि सां गॾोगॾु अली गुलरिंद उन्हनि खे बि भलीकार कंदमि ऐं ख़ादिम हसन तव्हांखे बि भलीकार असांजे प्रोग्राम सुबुह में बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह मूंखे इलाही ख़ुशी थी थिए अॼु तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थिया जी डॉक्टर साहिबु तव्हां कोई शुरू छा चवणु चाहींदो पहिरियों APS जो साने जे हवाले सां पाकिस्तान जी तारीख़ न पर पूरी दुनिया जी तारीख़ में जेको आहे इहो हिकिड़ो तमामु वॾो सान्हो आहे इहो हिकिड़ो जेको आहे न सो आलमी अलमियो आहे त गुलनि जहिड़ा ॿारड़ा गुलाबनि जहिड़ा ॿारड़ा ऐं मासूम ज़िंदगियूं जिन जे अंदरि न को जेको आहे न सो नफ़रतूं हुयूं न को वेछो हुयो न को ॿियो मामिलो हुयो पर उन जे बावजूदि उहे कंहिं हिकिड़े ज़हनी सोच जो निशानो बणिजी शहादतूं माणे विया ठीकु आहे बज़ाहिर शहादत हिकिड़ो तमामु वॾो रुतबो आहे पर जेके घर उजड़िया जेके जिन जा अंगण जेके आहिनि सो उजड़ी विया जिन माउरनि जी झोलियूं ख़ाली थी वियूं उन्हनि माउरनि ते अॼु ॾींहं ताईं छा गुज़रे पियो
हेॾा सारा साल थी विया आहिनि, हेतिरी सारो वक़्तु गुज़री वियो आहे, पर इहे ज़ख़्म असां समूरनि पाकिस्तान जे माण्हुनि जे दिलनि जे अंदरि अॼु बि ताज़ा आहिनि त कीअं वहशी जुनूनी माण्हुनि उन्हनि मासूम ॿारनि खे पंहिंजे जेको आहे न सो जुनून जो निशानो बणाए ऐं उन्हनि खे जेको आहे न सो चिभाटे छॾियो, उन्हनि खे मारे छॾियो। उन्हनि ठीकु आहे, शहादत हिकिड़ो तमामु वॾो रुतबो आहे ऐं हर मुस्लमान जी हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे त उनखे ज़िंदगी में शहादत मिले। मौत जेको शहादत जो आहे न उहो वॾो मौत आहे, पर उन सां गॾोगॾु तारीख़ जो ही हिकिड़ो तमामु वॾो अलमियो आहे। इहो हिकिड़ो अलमियो थी गुज़रियो, उन खां पोइ इहो सॼी ज़िंदगी पाकिस्तान जे पूरे चहिरे जे मथां हिकिड़े बदनुमा दाग़ जे तौरु उभरंदो त पाकिस्तान में हीअं बि थिए थो त जेको आहे न सो जंगियूं, जेके बि दुनिया जूं जंगियूं थींदियूं आहिनि, जेके बि दुनिया जा जेके वार पैक्ट आहिनि, उन्हनि जे मुताबिक़ औरतुनि, ॿुढड़नि ऐं ॿारनि खे जेको आहे न इस्तिस्ना आहे। पर ही कहिड़ी जंग हुई, ही कहिड़ी जुनूनी जंग हुई, जंहिं जुनूनी जंग में गुलनि चढ़नि ॿारनि खे चिबाटो वियो, उन्हनि जे मथां गोलियुनि जा मींहं वसाया विया, उन्हनि खे ॻोल्हे ॻोल्हे हेड शॉट कया विया, उन्हनि खे जेको आहे सो मारे वियो। इहा हिकिड़ी अजीब सोच हुई, जेका सोच पाकिस्तान मुल्क, सुल्तनत ऐं क़ौम जे ख़िलाफ़ सोच हुई। ऐं जेको आहे सो असांखे अलाह ताला सोभारो कयो, असांजी पाक फ़ौज खे, असांजे इदारनि खे, असांजे जेको आहे सो मुल्क जी ॿियनि एजेंसीज़ खे, जिन हिन सोच वारी पाकिस्तान खे तब्दील कयो, पाकिस्तान खे इन्हनि दहशतगर्दी खां पाक करण जी कोशिशनि में अलाही केतिरियुनि जानियुनि जा नज़राना ॾिना। असां अॼु जे ॾींहं ते जॾहिं उन्हनि मासूम गुलनि जड़नि ॿारनि खे ट्राइब्यूट पेश कयूं था, उन्हनि जे माइरनि, उन्हनि जे पीरनि ऐं उन्हनि जे वारसनि खे सबर करण ते असां हिकिड़ी ट्राइब्यूट पेश करियूं था, उते असां पाकिस्तान आर्मी, पाकिस्तान जा इंटेलिजेंस इदारा, पाकिस्तान जी जेका सो लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़, उन खां सवाइ जेके पॉलिसी मेकर्स आहिनि, जिन इन्हनि जो जेको आहे न सो ख़ात्मो कयो आहे ऐं अञा ताईं इहा जंग जारी आहे। इहा हिकिड़ी वॾी जंग आहे दहशतगर्दी जे ख़िलाफ़। बिल्कुलु। किन ही हिकिड़ो अज़ीम सानिहो आहे, जीअं डॉक्टर साहब जन चई विया त ही सिर्फ़ु असांजे मुल्क प्यारे पाकिस्तान जो न, पर काइनात जे अंदरि जिथे बि इंसानी वसंदियूं आहिनि, जिथे बि इंसान वसनि था, उन्हनि जे लाइ हिकिड़ो अहिड़ो ॾुखोईंदड़ वाक़ियो आहे। गुलाब जे गुल जहिड़ी जॾहिं मुखड़ी टिड़ंदी आहे ऐं उनखे बेक़दर माण्हू जेकॾहिं पटे करे ऐं पंहिंजे पेरनि में चिथाड़ींदो आहे त केॾो अरमान थींदो आहे त केॾो खिलंदड़ महकंदड़ गुल हो, हुनजी ख़ुशबू जो वास वठे हा, त उहा त ॻाल्हि सम्झ में अचे पई त इहे नंढड़ा मासूम ॿार जिन जा केॾा न इरादा हूंदा त असां मुस्तक़बिल में हली करे छा थियणु चाहियूं था। को कर्नल थियण जे शौक़ में हूंदो, को उस्ताद थियण जे शौक़ में हूंदो, को इंजीनियर थियण जे शौक़ में हूंदो। उन्हनि जूं कई ख़्वाहिशूं सिर्फ़ु हिकिड़े ॿार जो वञणु जेको आहे साने सां लाॻापियल कोन्हे, पर उन ॿार जे पुठियां जेके उनजी ज़िंदगी जूं ख़्वाहिशूं, उन्हनि जे अबे ऐं अम्मा जे जेके अंदर में जीअ में जेके उहे उत्साह हुआ, उहे प्यार ऐं उहे मोहबत भरिया पैगाम, जंहिं अम्मा जीजल सवारे सिंगारे बचे खे वर्दी पाराए स्कूल मोकिलियो आहे, त उन माउ जे मथां ऐं उन्हनि ॿारनि जे मथां छा गुज़रियो हूंदो। त असीं हिन हलंदड़ दौर में सब्र सहप जो मुज़ाहिरो त करे सघूं था, पर उन्हनि ॿारनि जे उन सानहे ते असीं ईंदड़ मुस्तक़बिल जे लाइ दुआ घुरायूं त अल्लाह ताला असां में हिकिड़ो शऊर पैदा करे, इंसानियत जो अहसास पैदा करे, त जीअं असां इंसान ईंदड़ वक़्त जे अंदरि जेके असांजे मुस्तक़बिल जा मामार आहिनि, उहे असांजा ॿारड़ा छोकिरा हुजनि या न्याणियूं हुजनि, ॿई असांजे मुस्तक़बिल जा मामार आहिनि। ऐं तइलीम, छो त शुरूआती तौर ते शऊर जी पहिरीं यूनिवर्सिटी आहे अमड़, अमड़ जी झोलीअ में उन्हनि ॿारनि शऊर हासिल कयो ऐं उन शऊर जे हूंदे ॿिए शऊर हासिल करण जे लाइ जॾहिं स्कूल वञनि था त पहुचनि था, त उन्हनि जे ज़हननि में इहा शइ न हुई त असां अॼु गोलियुनि जो बख बणिजी वेंदासीं ऐं अॼु असांजा जनाज़ा खजंदा, अॼु असांजा मासूमियत वारा लाश खजी घरनि में वेंदा। यकीनन इहो हिकिड़ो कोहराम ऐं ईअं खणी चइजे त क़यामत सुगरा वारो मंज़र हो जेको असांजे इन सानहे जे अंदरि गुज़रियो। असीं दुआ घुरायूं त अल्लाह ताला हिन वक़्तु बि उन्हनि जे वालिदैन खे सब्र, तहम्मुल, हिम्मत ऐं बुरदबारी ॾे, उहे पंहिंजी हिम्मत न हारनि। यकीनन उन्हनि ॿारनि जो हिन दुनिया में ना निशान रहियो आहे, ईंदड़ क़यामत जे ॾिहाड़े त हू सुरखरू हूंदा ई, पर उन्हनि जा वालिदैन जेतिरो सब्र ऐं सहप खां कमु वठंदा, एतिरो उन्हनि जे लाइ दर्जात ऐं अजर जी बुलंदी थींदी। आमीन आमीन। उन्हनि सां गॾु ॿारनि सां गॾु जेके उस्ताद जेके बि शहीद थिया, उन्हनि
उन्हनि काफ़ी उस्तादनि त ॿारनि खे बचाइण जी बि तॾहिं बिल्कुलु। कोशिशि कई, कीअं उहे जेकी टीचर्स फीमेल्स हुयूं उन्हनि एतिरी कोशिशि कयूं ॿारनि खे पुठियो करे पंहिंजे पाण खे अॻु करे उन्हनि पंहिंजी गोलियूं खाधियूं, कोई हिकु टीचर्स खे त बाहि ॾेई करे पिसाड़ियो वियो, अलाए वाक़ई दर्दनाक इलाही ॾुखियो जेको पल हुयो, अलाए जेको इहो वरी कॾहिं असांखे इहो न ॾेखारे पल। पर हिकिड़ी कॉल मौजूदु आहे, ऐं कॉल रिसीव कंदमि। हलो सानिक, हलो हलो सानिका, शायदि हलो शायदि कॉल ड्रॉप थी वई। त पर नाज़रीन हीअं वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, ऐं हिन प्रोग्राम 57 कयो आहे। टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो रास बि टपाल मेज़बान चांहि जेके अदा सजाद बहितरीनु अंदाज़ में जेके टपाल मेज़बान जी चांहि ठाहे रहिया आहिनि, जेके थोरी देरि खां पोइ असांखे इंजॉय कराईंदा। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन प्रोग्राम 57 के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि। जॾहिं को पाकिस्तान आज़ादु थियो तॾहिं को जेको आहे टपाल मेज़बान असांजो साथ आहे। हेॾे बहितरीनु अंदाज़ जीअं मूं चयो त पहिरियों इहे अदा सजा टपाल मेज़बान जी चांहि ठाहे रहिया आहिनि, ऐं इहा टपाल मेज़बान जी चांहि एॾी बहितरीनु चांहि, अगरि कंहिंखां का ॻाल्हि तव्हांखे करणी आहे दिलि जी, दिलि जा सम्झो था तुंहिंजो मूड को सुठो न आहे, त सभु को अॻु में जेको हुनखे टपाल मेज़बान जी चांहि पीआरे पंहिंजे दिलि जी ॻाल्हि आसानी सां करे सघो था। थोरी देरि खां पोइ असां बि इंजॉय कंदासीं टपाल मेज़बान जी चांहि खे, ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो। प्रोग्राम सुबुह महिराण में फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल के असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। जीअं त लोक अदब जो ॾियारो मल्हायो पियो वञे, सेलिब्रेट कयो पियो वञे, ऐं अॼु साहिब बि असां उमेदासीं त हीउ लोक अदब जो ॾियारो जेको कॾहिं को सेलिब्रेट कयो पियो वञे, ऐं तव्हां कंहिंखे इहो ट्रिब्यूट पेश कंदव? असल में असांजो क़ौमी अदब, छो त असांजो अदीब ॾाहो दानिश्वर दुनिया जे कंहिं बि ख़िते में वञे ऐं उते जॾहिं हुन खां पुछियो वञे थो त तूं पंहिंजे सिंध जे अदब जी ॻाल्हि कर, त उन सिंध जे अज़ीम शाइरनि में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह अलैह जो पहिरियां त उनजो ज़िक्र थींदो, ऐं भेटाई जा जेके लोक दास्तान आहिनि, उन उमर मारी खे ॻणियो आहे, ससी पुन्हू खे खयो आहे, या जेकी बि लोक दास्तान सोणी मेहार खे खयो आहे, त इहे सभई लतीफ़ साईं जूं सूरमियूं उहे लोक अदब आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु रिसालो जेको आहे वाई सां गॾोगॾु सॼो रिसालो बैत में आहे, त सिन्फ़ बैत जेको आहे उहो लोक अदब ई आहे। त लतीफ़ साईं जेका बि शाइरी कई आहे उहा लोक अदब वारे घाड़े में कई आहे। असीं उनखे पंहिंजो सुगड़नि जो इमाम, सुगड़नि जो सरवाण सम्झूं था। ज़रूरत इन ॻाल्हि जी हुई त असीं पंहिंजे क़ौमी अदब खे रोशनास कराइण, उन जी तहक़ीक़ इर्तिक़ा जे हवाले सां, तसनीफ़ जे हवाले सां, त 16 डिसंबर असांजे मौसम सिंध डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जो ॼम ॾिहाड़ो आहे। जनम ॾिहाड़े जे करे पोइ असां डॉक्टर बलोच साहिब लोक अदब हींअर जॾहिं बि असां तारीख़ पढ़ंदासीं, हूअं त असुल लोक अदब जी सां तारीख़ सुगड़नि जे सीननि में आहे, पर किताबी सूरत में पढ़ंदासीं त उनजी सहेड़ तरतीब जेका डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच साहिब ॾिनी, डॉक्टर अब्दुल करीम संदीले ॾिनी, ऐं खोड़ सारा पोइ त मैदान में अदीब आया, पर डॉक्टर बलोच साहब जो तमामु नुमाया किरदारु आहे। जीअं शाइरनि में, सिंध जे शाइरनि में पहिरियां लतीफ़ साईं जो नालो खयो वञे थो, ईअं सुगड़ाइप लोक अदब जी तहक़ीक़ ऐं तारीख़ खे सहेण में डॉक्टर बलोच साहब जो तमामु वॾो कमु। पोइ असां उनखे ट्रिब्यूट पेश करण जे लाइ, भेटा पेश करण जे लाइ पंहिंजी शाइरी जे ज़रिए, बैतनि जे ज़रिए कोशिशि कई त छो न 16 डिसंबर जंहिं ॾिहाड़े ते डॉक्टर बलोच साहब जो ॼम ॾिहाड़ो आहे, त उनखे असां 2016 खां सिंधी लोक अदब जो ॾिहाड़ो मल्हाइण जी शुरूआति डॉक्टर बलोच हाल सिंधी लैंग्वेज अथॉरिटी ॿोली जो बाख़्तियार इदारे में कई। उन में सिंधी ॿोली जो बाख़्तियार इदारो बि असां सां गॾु हो, साईं प्रोफेसर कलंदर शाह लखियारी अल्लाह साईं खे जन्नत में जायूं अता फ़रमाए। उन सां गॾोगॾु डॉक्टर बलोच साहब जा फर्ज़ंद डॉक्टर मोहम्मद शरीफ़ बलोच साहब, अल्लाह साईं उन्हनि खे बि जन्नत में जायूं अता फ़रमाए। डॉक्टर आबिद लिगारी साहब, अल्लाह साईं उन्हनि खे बि जन्नत में जायूं अता फ़रमाए। ही उहे शख़्सियतूं हुयूं जंहिंजी मौजूदगी में असां सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में सिंधी लोक अदब ॾिहाड़े जो बुनियादु रखियो। हाणे उहो सिंधी लोक अदब जो ॾिहाड़ो असांजा सभु सुगड़ ॾाह ॾात हणी मल्हाइनि था। डॉक्टर कमाल जामड़ो साहब जेको असांजी सिंध सुगड़ लोक अदब तंज़ीम सलात जो सरपरस्ताल आहे, उन ऐं मूं इहा हिकिड़ी राय गॾियल तौरु पेश कई त लोक अदब जो यानी सुगड़नि जो ॾींहुं जीअं सकाफ़ती ॾिहाड़ो थिए थो, उन सकाफ़ती ॾींहं ते कहिड़ो बि चैनल हुजे, हर चैनल ते, हर कचहरी में, हर ओताक ते असांजो सुगड़ अचे थो। भला सुगड़नि जो ॾींहुं बि हुजणु खपे, ऐं सुगड़नि जो ॾींहुं कहिड़े ॾींहं ते मुक़ररु कजे,
इन जे करे असां हीअ तजवीज़ या रिथ पेश कई ऐं डॉक्टर कमाल साहब ऐं मूं उन शइ ते मुतफ़िक़ थियासीं त 16 डिसंबर डॉक्टर नबी बख्श खान बलोच जो ॼम ॾियारो आहे, छो न असां उनखे लोक अदब ॾियारो, त हीउ 5हों लोक अदब ॾियारो आहे जेको मरहलेवार असां मल्हाईंदा पिया अचूं। ऐं इन लोक अदब ॾियारे ते हिन प्रोग्राम जे डायरेक्टर मोहतरम मुर्तज़ा मजबूर साहब समेत जेकी जन जन बि कमु कयो आहे ऐं लोक अदब जे हवाले सां जन कमु कयो आहे, उन्हनि जूं असां ताजपोशूं करायूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु सुगड़नि जा किताब छपराया आहिनि, सुगड़नि जे हवाले सां कमु कयो आहे। त 16 डिसंबर अॼु असां सुगड़नि जो ॾींहुं आहे, लोक अदब जो ॾींहुं आहे, सिंधी क़ौम जो ॾींहुं आहे, असांखे पंहिंजे लोक सकाफ़ती वरसे जी वारसी करणु खपे। ज़बरदस्त, माशाअल्लाह। बिल्कुलु जीअं तव्हां चओ त असांखे पंहिंजी वारसी करणु घुरिजे ऐं ख़बर हुजे, ख़ासि तौर नई जनरेशन खे ख़बर हुजे इन बारे में त लोक अदब आहे छा। इन हवाले सां डॉक्टर साहब तव्हां छा चवणु चाहींदा लोक अदब जे हवाले सां? साईं ॾाढो तफ़सील सां ॿुधायो। लतीफ़ सरकार हुन ॾिसो जंहिं वक़्त में लतीफ़ सरकार जो दौर हो उन वक़्तु जेको आहे सो फारसी जेको आहे न सो ओज ते हुई। पोइ लतीफ़ सरकार लोक अदब में इन्हनि सूरमियुनि में सिंध ऐं सिंधी क़ौमियत खे लिकाए ऐं जेको आहे न सो माण्हुनि जे अंदरि हिकिड़ो उभार पैदा कयो हो। वतन सां मोहबत, वतन जे शयुनि सां मोहबत, वतन जे वणनि सां टिणनि सां, वतन जी हंधनि सां माॻनि सां मोहबत लतीफ़ सरकार मुख़्तलिफ़ सुरनि में सम्झाई सिंधी माण्हुनि खे। जी साईं चयो त सीना बि सीना अचे पियो ऐं हींअर त दौर तरक़ी करे वियो आहे, प्रिंट मीडिया अची वई आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया अची। अॼु जेको ही असांजा दोस्त हिते लोक अदब जी पालोट कंदा उहा तारीख़ जे वर्कनि जे अंदरि जेको आहे न सो रिकॉर्ड थी वेंदी। ईअं ई मुख़्तलिफ़ महफ़िलनि में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते ॾिसो सिंध जो लोक अदब पूरी दुनिया में मशहूरु आहे, सिंध जी लोक ॾाहप पूरी दुनिया में मशहूरु आहे। छो त सिंध जो ॾाहो बुनियादी तौर इतां खां जनरेट थिए थो, इन ई लेवल खां मथे अचे थो। असां सभु जेके अॼु ॻाल्हायूं पिया उन ओताकनि ते वेही पंहिंजे वॾड़नि सां गॾु लोक अदब जा जेके पारखू हुआ, जेके सुघड़ हुया, जेके ॾाहा हुया, जेके कचहरियुनि जा कोॾिया हुया, जेके महफ़िलनि जा मोर हुया, जेके महफ़िलूं लुटे वेंदा हुआ, उहो MRD तहरीक हुजे। ॾिसो लतीफ़ साईं खां पोइ दुनिया जा ॿिया बि जेके बि लका थिया आहिनि उहे जेके तहरीकूं हुयूं उन्हनि में जेको आहे सो सिंध पाकिस्तान जी जेके तहरीकूं हुयूं उन खां पोइ ॿिया जेके हुआ उन्हनि में बि इन्हनि जो हिकिड़ो वॾो किरदारु रहियो आहे। इहे तारीख़ी माण्हू आहिनि। ऐं त हिकिड़ी वॾी ॻाल्हि बि कंदुसि त असांजो जेको आहे सो सीनियर दोस्त अकबर लगारी साहिबु सकाफ़त जो पंहिंजो आहे सेक्रेटरी, हे जेके बि असांजा ॾाहा आहिनि, हे जेके लोक विरसे जा वारिस आहिनि, लतीफ़ जा वारिस आहिनि, सिंध जा वारिस आहिनि, सचल जा वारिस आहिनि, सामी जा वारिस आहिनि, इन्हनि खे हिकिड़ो रोज़गार ॾिनो वञे, इन्हनि जी महानता ॾिनी वञे, इन्हनि खे हर साल सरकारी सतह ते ही ॾींहं जी ॿिया ॾिण आहिनि न, ईअं हिन ॾींहं खे सिंध सरकार ऑन करे, सिंध सरकार पंहिंजे कैलेंडर्स में विझे ऐं हिननि जूं वॾियूं वॾियूं महफ़िलूं ऐं कचहरियूं थियनि, हिननि जी सहायता थियणु खपे। हे ॻोठनि में हारपो कनि था, ॻोठनि में ॿिया धंधा कनि था, उतां अचनि था, पर पंहिंजी सीने में लिकल ख़ूबसूरती खे हे हर जॻह ते उजागर कनि था। त लोक अदब, सिंध जो लोक अदब जिते फ़ौज ज़रूरी आहे, जिते उस्ताद ज़रूरी आहे, जिते माउ ज़रूरी आहे, जिते अदीब ज़रूरी आहे, जिते ॿिया लका ज़रूरी आहिनि, उते हिन लोक अदब ऐं लोक ॾाहप जो हुजणु बि तमामु ज़रूरी हूंदो, क़ौमनि खे मथे वठी वेंदो। बिल्कुलु बिल्कुलु, जीअं त अॼु लोक अदब जो ॾियारो सेलिब्रेट पियो कयो वञे, अॼु सभु जेके न सुगड़ मौजूदु आहिनि त अली अकबर साहब खां जेको असां शुरू कंदासीं त हू असांखे छा था ॿुधाइनि इन ॾियारे ते। जी जी अली अकबर साहब छा ॿुधाईंदा? लोक अदब जी ॻाल्हि थिए पई त लोक अदब ईअं सम्झो त असांजो उथणु वेहणु खाइणु पीअणु घुमणु सभु लोक अदब आहे असां सिंधियुनि जो। उन ते मूं कुझु सिटियूं लिखियूं आहिनि त शाह जो रिसालो हीअं सां हंधाइणु इहो बि लोक अदब आहे, मोहबत साण मिठो ॻाल्हाइणु इहो बि लोक अदब आहे, कोठे मच कचहरियूं कराइणु इहो बि लोक अदब आहे, सकाफ़त जा ॾींहं मल्हाइणु इहो बि लोक अदब आहे, पहिराण टोपी पटको पाइणु इहो बि लोक अदब आहे, बीन बोड़ींदो चंगु वॼाइणु इहो बि लोक अदब आहे, सहरा गीच जमालो ॻाइणु इहो बि लोक अदब आहे, हुनर सिंगार पहाको ॿुधाइणु इहो बि लोक अदब आहे, तालीम सिंधी पढ़णु पढ़ाइणु इहो बि लोक अदब आहे, जी जल सिंध सां नातो निभाइणु इहो बि लोक अदब आहे, सिंध जा ॿेला ॿेट बचाइणु इहो बि लोक अदब आहे, तंज़ीम सलात जो सुघड़ सॾाइणु
इहो बि अकबर लोक अदब आहे। बिल्कुलु बिल्कुलु बेशक यकीनन इहे सभु शयूं जेके आहिनि असांजे विरसे में असांखे मिलियल आहिनि ऐं लोक अदब में ई शामिल आहिनि। पर हलूं था अली गुल रिंद ॾे त हू असांखे हींअर छा था ॿुधाइनि। जी अली गुल रिंद माइक खणंदा। साईं आजियां ज़रूरी आहे, आजियां बि करणी आहे। बिल्कुलु बिल्कुलु सजणनि जो सिक सां मां कयां थो आजियां जो इज़हार। मुंहिंजो नालो अली गुल ज़ात जो रिंदो आहियां सुघड़नि में शुमार। शहर मुंहिंजो कोटड़ी अथई बबर चौंक ते आहे वण जो ई वापार। हे महिमान मुंहिंजा मथे जा मोड़ आहिनि इज़त ॾींदुनि सरदार। कुर्ब करे आया मूं किने ते मोहबत सां ई मंठार। अलाह इज़त बख़्शे ॾींदो हिननि खे रब सतार। दाद दोस्तनि ॾिनो अची हिमत सां हेकार। थी वई हिते ॾाढा कुर्ब मुंहिंजे जा करार। पोइ यार बचकींदी बचकण हार इज़त हिननि की। चई ओताक वञे उन्हनि जे जेके माण्हू हुजनि मोचारा। जंहिंजी दिलि जा खुलियल हुजनि ओतारा। महिमान थी मोहबत वारनि जो ख़ुशी जा भरे जनी खारा। रिंद राज़ ॾिसी प्यार मां पुकारनि था प्यारा। अली गुल ओभारा हुजनि लहवारा अंगण वञ उन्हनि जी। ओताक वञे उन्हनि जे जेके खिलनि पिया खान। मुर्की मोहबत कनि जोधा ही जुआन। कदुर कनि कुर्ब जो अहिड़ा हुजनि इंसान। पोइ छॾे ही सारो जहान अली गुल अंगण वञ उन्हनि जी। वाह ज़बरदस्त वाह ज़बरदस्त। यकीनन दिलि बि ख़ुशि थींदी आहे जॾहिं एॾो सुठी तरीक़े सां वेलकम कंदा आहिनि। भले कहिड़ी बि डिश पेश करनि लेकिन उन्हनि जे चहिरे ते ख़ुशी हूंदी आहे जंहिं ते दिलि बि ख़ुशि थींदी आहे हिन लाइ। पर नाज़रीन हीअं वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं हिन प्रोग्राम सां ताउन कया टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि आहे जेके थोरी देरि खां पोइ असांखे इंजॉय कराईंदा। बहितरीनु ख़ुशबू बहितरीनु रंग बहितरीनु ज़ाइको टपाल मेज़बान चांहि जो। ऐं काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताउन किया टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि आहे जेको हींअर असां सभई इंजॉय कयूं पिया। कीअं पियो लॻे अॼु सभु टपाल मेज़बान जी चांहि। पर हींअर असांखे हिकिड़ी कॉल बि मौजूदु आहे कॉल वठंदासीं। हलो सलाम वालेकुम अस्सलाम। अदी ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक बाबू जा पंहिंजो तारीफ़ कराईंदा केरु किथां खां? साकी अबड़ू पियो कयां सिंध जो अदना अदीब ऐं शाइर। बिल्कुलु बिल्कुलु साकी साहब कीअं आहियो? ठीकु आहियो? मूंखे इलाही ख़ुशी थी थिए तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थिया आहियो। वॾी महिरबानी अदी वॾी महिरबानी। तव्हां ख़ुशि आहियो अदी? पहिरियों बि तव्हां शामिल थियो जॾहिं बि मूंखे इलाही सुठो लॻो हिकु त ॿीहर बि ऐं वरी तव्हांखे भलीकार कंदमि। जी छा चवणु चाहींदो अॼु जे ॾियारे जे हवाले सां? असल में अदी अॼु जेको 16 दिसंबर आहे जी 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 इन खे असां सॼी सिंध पंहिंजे लोक अदब जो ॾियारो करे मल्हायूं था। जी जी ऐं उन हवाले सां ई तव्हांजे स्टूडियो में अॼु जेके साईं अॼु रहमतलाल आशारी साहब ऐं लोक अदब सां वाबस्ता ॿिया काफ़ी दोस्त प्रोग्राम मौजूदु आहिनि। साईं जिन खे बि तव्हां सॼे सत खे सॼी सिंध खे लोक अदब जो ॾियारो मुबारक हुजे। ख़ैर मुबारक तव्हांखे बि मुबारक। जी एपीएस सानिया जे हवाले सां छा चवणु चाहींदो? जी जी एपीएस सानिया सां छा चवणु चाहींदो जेके आर्मी पब्लिक जेके मासूम शहीद थिया? हा जी असल में छा आहे त जीअं हिकिड़े पासे जेॾो असांखे ख़ुशी जो ॾींहुं आहे त असांजो सिंधी लोक अदब जो ॾींहुं आहे तीअं ई इन जेको पंहिंजो सानियो हुयो इहो असांजे न सिर्फ़ु पाकिस्तान जी पर दुनिया जी तारीख़ में वॾो हिकिड़ो ॾुखो ईंदड़ सानियो हुयो। ऐं जंहिं सानिए में असांजे मुस्तक़बिल जेको पाकिस्तान जो असांजो क़ौम जो जेको हुयो ॼण त हुनजे मथां हमिलो हुयो, असांजी तालीम जे मथां हमिलो हुयो, असांजे इल्म जे मथां हमिलो हुयो। उन जो शदीद ॾुखु आहे ऐं वरी असांखे उहो ॾुखु हिकिड़ो ॼण ताज़ो थी वियो आहे जो साॻा ॾींहं मोटी था अचनि था पिया। जीअं असां ख़ुशियूं मल्हायूं था पिया तीअं असांजा इहे ॾुखनि वारा जेके ॾींहं आहिनि उन्हनि खे बि असां पंहिंजे ताक़त में तब्दील करे असांखे अॻिते वधिणो आहे। बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि कई त हिनखे कमज़ोरी न बणाइणो आहे, हिनखे पंहिंजी ताक़त बणाइणो आहे ऐं जेके बि अहिड़ा अचानक सडनली अहिड़ा वाक़िया थियनि था त उनखे फेस करण जी एबिलिटी असांखे अॻु में ई हुजे। पर हीअ जेके लोक अदब जो ॾियारो जीअं सेलिब्रेट कयो पियो वॾे त इन में तव्हां कुझु कंट्रीब्यूट कंदा, कुझु शाइरी, कुझु बेत, कुझु ॿुधाइण चाहींदा? सुबुह दुपहर आहे जी 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 मुंहिंजी दिलि चए थी त
हम जा कुछ शेर तव्हांजी समातों जी नज़र कजनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जी जी बिस्मिल्लाह। राज़ी अर्ज़ कनि त केॾो तूं त करीम आ मौला, केॾो तूं त करीम आ मौला, राज़िक़ रब रहीम आ मौला, ऐं तूं त दिलनि जा राज़ थो ॼाणी, तूं त दिलनि जा राज़ थो ॼाणी, बेशक अहिड़ो अलीम आ मौला, राज़िक़ रब रहीम आ मौला, केॾो तूं त करीम आ मौला, ऐं सभु कुझु फानी तूं ला फानी, सभु कुझु फानी तूं ला फानी, काइम रहंदड़ क़दीम आ मौला, राज़िक़ रब रहीम आ मौला, केॾो तूं त करीम आ मौला, ऐं कखपन में आ कुदरत तुंहिंजी, बेशक सुभान कखपन में आ कुदरत तुंहिंजी, अहिड़ो तूं ई अज़ीम आ मौला, राज़िक़ रब रहीम आ मौला, केॾो तूं त करीम आ मौला, ऐं हर शइ तुंहिंजी हिकमत वारी, हर शइ तुंहिंजी हिकमत वारी, हाज़िक़ बि तूं हकीम आ मौला, बेशक राज़िक़ रब रहीम आ मौला, केॾो तूं त करीम आ मौला, ऐं आख़िरी शेर आदि त साकीअ खे तूं सोभ अता कर, साकीअ खे तूं सोभ अता कर, हामी थी हलीम आ मौला, केॾो तूं त करीम आ मौला, राज़िक़ रब रहीम आ मौला। सुभान बेशक। थैंक वॾी यू, महिरबानी अथई। थैंक यू साकी साहब। मूंखे इलाही ख़ुशी थी तव्हां सां प्रोग्राम में शामिल थियो। यकीनन असांजो जेको रब इलाही करीम आहे, ॾिसो त हर अंदरि हर दिलि जे अंदरि जेको आहे असांजो रब रहे थो, त कंहिंखे तकलीफ़ ॾियण खां अॻु में सोचणु घुरिजे त जेकॾहिं जेको आऊं जेको रंज करे पंहिंजे अलाह खे त कोन थो कयां या उन खे त नाराज़ कोन थो कयां, त नंढा नंढा बिहेवियर्स असांजा ठीक सत्संग जे रूप में अगरि असां अपनाईंदासीं त असांजी लाइफ इलाही सुठी थी वेंदी। त पर जीअं असां जेका ख़ादिम असां सां मौजूदु आहिनि त उन्हनि खां बि असां हिकिड़ो ॿुधी वठूं त हीअं अॼु ॾियारे ते छा ॿुधाईंदा असांखे। जी जी खादिम। अॼु जी सिंधी माण्हू उतागनि जूं कचरियूं करे उतागनि में महफ़िल कंदा, उताग ते बैग पढ़ंदा तो त उतागनि जो उन्हनि जो जेको सिक सां सॾे अचण सां आदर भाउ करे गोॾो वेहे गॾे, तुन वञण जो वायूं करे मूड़ न तोखे छॾे, पोइ तिन जे वञे तॾे जितां ख़ुशी मिले ख़ादिम चए। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, उताक सिस्टम खे हिननि कीअं था ॾिसो? जीअं असांजे नारायण टेलीविज़न ते असांजी उताक जो बि प्रोग्राम हले पियो, इन सभु ॾिसो बेसिकली आऊं इंसानी नफ़्सियात जो शागिर्द आहियां ऐं इंसानी नफ़्सियात जो इंसान जे सॼे वजूद ते वॾो असरु आहे। उन जे अंदरि हिकिड़ो कॉम्पोनेंट हूंदो आहे सोशलाइज़ेशन, माना समाजियात ऐं समाजवाद ऐं समाज में उथण वेहण। त जिते लोक अदब हुजे, जिते लोक ॾाहप हुजे, जिते रवैया हुजनि, जिते आदर भाव हुजे, जीअं असांजा जेके सुगड़ आहिनि उहे जेके ॻाल्हियूं कनि पिया, उहे ॻाल्हियूं इंसान जे दिलि जे अंदरां पियूं निकिरनि, उहे हर माण्हू जी ॻाल्हि पिया कनि त ही ओताक कल्चर, ही कचहरी कल्चर, ही मच कचहरी कल्चर, या ही सकाफ़त जा ॾियारा, ही असांजा ॾिण, ही समूरियूं शयूं इंसान खे नफ़्सियाती बीमारियुनि, नफ़्सियाती मुंझारनि, नफ़्सियाती उलझननि खां पाक कनि था। ॾिसो जेकॾहिं असांजे समाज में जंहिं वक़्तु औताक हूंदी हुई उन वक़्तु मामला एतिरा वधंदा कोन हुआ। असांजे वक़्तु महिमान नवाज़ी हूंदी हुई, असां सदियुनि खां वठी इन महिमान नवाज़ी जी तारीख़ जा अमीन आहियूं, असां उन जा अलम बरदार आहियूं। पूरी दुनिया में 100 महिमान अची वञनि, उन्हनि खे बिस्तरो बि मिलंदो, मानी बि मिलंदी, पाणी बि मिलंदो, ऐं साहिब औताक जेको हूंदो उहो पाण बि ख़िदमत कंदो। सखावतूं जेको आहिनि सो औताक में महिमान खे मानी खाराइण में ख़ुशी महसूसु कंदा सखी माण्हू। अॼु असांजी औताक ख़तमु थी, अॼु असांजे ॿारनि जे हथनि में मोबाइल अची विया, अॼु असांजे ॿारनि जे हथनि में ॿियूं शयूं अची वयूं, त असांजो समाज अबतरीअ जो शिकार थी वियो। औताक जो कल्चर वापसि रिवाइव थियणु खपे। हर रोज़ शाम जो हिक ॿिए जा सूर ॿुधजनि त माण्हू उन जा हल ॻोल्हे यकीनन औताक असांजे कल्चर जी हंज आहे। जंहिं औताक मञा असांखे रीतूं, रस्मूं, रवाज, सौण, साठ, मोहबत, प्यार जा जेके पैगाम मिलनि था। लतीफ़ी लाता मूं में तंबूरे जी तमार आहियां, सॾींदा लोक अदब आहिनि, कंदो मारुनि सां प्यार आहियां। न तहरीरुनि न तकरीरुनि न की मीरनि वटां मिलंदुसि,
नवे हाँ ड्राइंग रूमन में न वज़ीरन वटा मिलंदुसि मुंहिंजी गादी या बहराड़ी उन्हे बहराड़ीअ जे अंदरि असांजो अॼु बि ओताकूं आहिनि ऐं उन्हनि ओताकुनि मंझां ई लोक अदब फूटी निकिरे थो जंहिं लोक अदब जे अंदरि मां चवंदुसि त असांजा सहरा गीच असांजे साकी साहिब तमामु बहितरीन हमद ॿुधायो त लतीफ़ साईं जे रिसाले जी बि शुरूआत अवल अल्लाह अलीम सां आहे त इहो बि असांजो लोक अदब आहे मौलूद असांजो लोक अदब आहे काफ़ी असांजो लोक अदब आहे ऐं असांजो उन लोक अदब कचहरियुनि में चंग चुरंदो आहे सुरंदो आहे ऐं नड़बैत हूंदा आहिनि त इहे असांजे लोक अदब जो अहम हिसो आहिनि ऐं ओताकूं ब्रेक वठंदासीं लेकिन ब्रेक खां मोटी ईंदासीं त बेसिकली लोक अदब जो मेन मोटिव आहे छा लोक अदब जी छा बेसिक आहिनि ऐं ख़ासि तौर ते असां जेके यूथ आहिनि उन्हनि खे ख़बर घुरिजे त इनिशिएटिव स्टेप में लोक अदब जी कहिड़ी हैसियत ऐं असां इन शइ खे कीअं पंहिंजी लाइफ में इम्प्लीमेंटेशन कयूं त पर नाज़रीन हींअर हलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहिया ई खाॾे न वञिजो अॼु सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताउन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहिया ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा जीअं त नाज़रीन असांखे ब्रेक में असांखे जेके ॿियनि टिनि जेके सुगड़नि असांखे जॉइन कया उन्हनि खे बि अचो त नाज़रीन भलीकार कंदासीं अहमद अली तव्हांखे भलीकार ऐं तव्हां सां गॾोगॾु सरदार अली तव्हांखे बि भलीकार ऐं मोहम्मद याकूब साहिबु तव्हांखे बि भलीकार मूंखे इलाही ख़ुशी थी अॼु जे ॾियारे ते तव्हां सभु जेको आहे असांजे प्रोग्राम सभु मेराण में शामिल थिया ऐं हिते जेको लोक अदब जो ॾियारो सेलिब्रेट पिया कयो जिन मुंहिंजो सुवालु हुयो लोक अदब जे हवाले सां तुंहिंजो बेसिकली आहे छा मतिलबु ऐं इन जो स्टार्ट ते तव्हां ॿुधायो त कीअं थी सघे त ख़ासि तौर ते असांखे यूथ खे कीअं हिन हवाले सां साइड में अचणु घुरिजे या ईअं कहिड़े हवाले सां कहिड़े तरीक़े सां हुननि खे पढ़णु घुरिजे बुनियादी तौर ते लोक अदब लोक जूं कई मानाऊं आहिनि जग जहान संसार ऐं उन्हें लोक जो अदब जीअं असां वटि जमालो आहे खटी आयो ख़ैर सां हो जमालो हाणे लोक अदब बुनियादी तौर ते जेको असांजा मुहक़िक़ चवनि था उहो अदब आहे जंहिं जो सर्जनहार ज़ाहिर न हुजे अवामी अदब लोक ॾाहप जो सर्जींदड़ अवाम हुजे आम माण्हू हुजे उन जो को बि हिकिड़ो वारिस न हुजे उन में असां वटि खोड़ सारा सहरा आहिनि जेके असांजूं माइरूं भेनरूं न्याणियूं शादियुनि जे मौक़नि ते ॻाइनि थियूं या असांजा खोड़ सारा अहिड़ा लोक गीत आहिनि जन लोक गीतनि जे सर्जण में शाइरनि जे शाइरीअ जी ख़बर नथी पवे त ही शाइरी कंहिंजी आहे हींअर हलंदड़ दौर में त उन लोक ॾाहप जा जेके सर्जनहार आहिनि उहे सुघड़ आहिनि सुघड़ जी माना आहे सुहिणो घड़ींदड़ सुठो घड़ींदड़ सोए घड़ींदड़ सौ घड़ करण वारो त हाणे उन सुघड़ जी जेका बि तजनीस आहे जेका तख़लीक़ आहे जेको अदब आहे उहो हुनर जी सूरत में हुजे पहाके जी सूरत में हुजे गुजारत जी सूरत में हुजे सिंगार जी सूरत में हुजे ॾहस जी सूरत में हुजे या वरी उन सां गॾोगॾु असांजा आम सुघड़ जेके आम बैत चवनि था गुफ़्ते जा बैत चवनि था ओताक जा बैत चवनि था आजिया जा बैत चवनि था त इहो सॼो तसलसुल लोक ॾाहप लोक असांजो जग जहान जूए संसार इहो सभु कुझु हिन लोक जे अंदरि शामिल आहे त ही जेको असांजो लोक अदब आहे सिंध जो लोक अदब हींअर माशाअल्लाह इंटरनेट जो दौर आहे ऐं असां इंटरनेट ते सर्च करे ॾिसी सघूं था त असांजी लोक ॾाहप सिंध जो लोक अदब जेतिरो पूरी दुनिया में शाहूकार आहे अहिड़ो लोक अदब कहीं जो बि न आहे हाणे पूरे तव्हां फ्रांस जे लोक अदब खे खोले ॾिसो या ॿियनि ॿोलियुनि जे लोक अदब खे उतां जो जेको सॼो लोक अदब आहे उन खे सहेड़े हुननि हिकिड़े किताब में आंदो आहे ऐं उन्हनि जो सॼो क़ौमी लोक अदब असांजे डॉक्टर बलोच साहब जे ॾोर बैत जे हिकिड़े किताब जेतिरो बि कोन्हे असांजा 40 किताब जेके सहेड़ियल आहिनि सिर्फ़ु उहे डॉक्टर बलोच सहेड़िया उन खां पोइ असां सिंध सूबे लोक अदब तंज़ीम सलाद जे तरफ़ां तक़रीबन 100 खां वधीक किताब छपाया आहिनि ऐं असांजे सुगड़नि जा हींअर 1000 जे लॻभॻि ताज़ो मूं किताब छपियो सिंधी लोक अदब जो तारीख़ी जाइज़ो त उन तारीख़ी जाइज़े में 707 किताब जेके असांजे सिंधी लोक अदब जे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते छपियल जेके मूंखे मिली सघिया आहिनि उन खां पोइ बि असांजा लोक अदब जा किताब छपजनि पिया ऐं छपजंदा ई रहनि था ॿियनि जो लोक अदब उते ख़तमु थी वियो आहे सिर्फ़ु हू माज़ीअ खे यादि था कनि असां पंहिंजे मुस्तक़बिल में बि उन खे वधाईंदा पिया अचूं
ऐं असां पंहिंजे मासूम ॿारनि खे उहे गुजारतूं, उहे पिरोलियूं, उहे हुनर, इहे पहाका ऐं लोक ॾाप सेखारियूं था। ख़ासि करे हींअर जेको असां वटि असांजी हिन मेहरान टीवी जेका सकाफ़ती ओताक शुरू कई आहे, हाणे इन ओताक जे तसलसल सां इहो थिए थो त असांजो नओं जेको ॿार आहे, मुस्तक़बिल जो मामार आहे, उहो इन शइ खे ॾिसे थो त असांजूं ओताकूं कीअं हूंदियूं हुयूं। हाणे उन खां पोइ हीअं थियो आहे त असांजे वॾनि माण्हुनि, भली असां उनखे रस्मी तौरु छो न चऊं, पंहिंजे बंगलनि सां गॾु भर सां अलॻि इहा छपर नुमा ओताक ठाराई आहे। अॼु बि उते मूढ़ा रखजनि था, अॼु बि उते तव्हांखे घड़ा मंजी मिलंदी, उते दिला मट मिलंदा। इहो सॼो तसलसल असांजे सकाफ़ती ॾिहाड़नि मल्हाइण खां पोइ हिकु भेरो वरी ज़िंदह थी आयो आहे। बाक़ी असांजी ॿोली शाहूकार कल्ह बि हुई, अॼु बि आहे, सुभाणे बि हूंदी। ॿोलीअ जा सर्जनहार असांजे सिंध जा सुगड़ आहिनि। जेसीं ताईं हिकिड़ो बि सुगड़ सिंध में ज़िंदह आहे, तेसीं ताईं असां वटां असांजी ॿोली ख़तमु नथी थी सघे। छो त लतीफ़ साईं खे पढ़ण, परोड़ण ऐं परखण वारा भली उन में तब्दीलियूं अचनि, उन जा तर्जुमा रिसाले जा मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में, अरबी में थियनि, हिंदी में थियनि, पाली में थियनि, संस्कृत में भली थियनि, पर लतीफ़ साईं जो जेको असुल लफ़्ज़ आहे उहो लोक अदब आहे ऐं बुनियादी ॿोली आहे, उहा असां वटि कॾहिं ख़तमु कोन थींदी। वाकई इलाही ॾिसो असां जॾहिं बैक में वियासीं त सॼो समराइज़ कयो त पर सिंधी माण्हू जेके केॾा ॾाहा ऐं अकुलमंद ऐं तालीम सां केतिरा सड़ियल आहिनि, वतन तालीम सां उन्हनि जी डॉक्टर साहब जी ॻाल्हि सां वाधारो कंदुसि। डॉक्टर साहब असांजे साईं अकबर लिगारी साहब जे हवाले सां चयो, सकाफ़त खातो हुन साईं सां असांजी मीटिंग बि थी हुई ऐं उहे हिन ॻाल्हि ते आमाद असां उन्हनि खे कयो आहे त जीअं सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो वञे थो, ईअं सिंधी लोक अदब जे ॾिहाड़े खे सरकारी तौरु मल्हायो वञे ऐं असांजो जेको नसाब आहे उन में लोक अदब जो सबक़ शामिल थिए। नसाब जे अंदरि जॾहिं सबक़ शामिल थींदो न त स्कूल जे अंदरि पढ़ंदड़ ॿार सम्झंदा त लोक अदब हिकिड़ो सबक़ हुजे, सिंधी लोक अदब। लोक अदब सिंध जो क़ौमी अदब आहे, हुन में हुनर, पहाका, पिरोलियूं जेके लोक अदब जो सिन्फ़ आहिनि उन्हनि जो तारफ़ हुजे। मां सम्झां थो त असांजे ॿार खे सम्झण में ॾुखियाई कोन थींदी। उन स्टेप उन क्लास जे हवाले सां उन्हनि खे हिकिड़ो लेसन जेको लोक अदब जो एड कयो वञे। बिल्कुलु बहितरीन, ॾाढी सुठी ॻाल्हि कई। इन हवाले सां असांजी जनरेशन नेट जेके ख़बर पइजी त असां कहिड़ी शइ जा वारिस आहियूं। पर अहमद अली असां मौजूदु आहिनि त हणूं था उन ॾे त इन ॾिहाड़े जे हवाले सां असांखे छा था ॿुधाइनि? अदी लोक अदब, असांजो जेको लोक अदब आहे इहो ओताक मां शुरू थिए थो ऐं ओताक मज़ा ई उहा शइ पैदा थिए थी ऐं नंढड़नि ॿारनि ताईं, वॾनि ॿारनि ताईं, वॾनि माण्हुनि ताईं इहा जीअं हलंदी थी अचे। ऐं उन ते असांजो थोरो उस्ताद मोहम्मद मलूक चयो त ओताक वञ उन्हनि जे जेके आकिल चवनी ईंदो कर, ॾिठ पिरोली ॾाह पवारी, ॾोर गुजारत ॾींदो कर, मण मिसरियूं मलूक चवई, वटन खणी वींदो कर, सभु विरहाए जो संगत में हिकु नेकी साण नींदो कर, थधो घड़ो थींदो कर त ओतिन तोखे अदब असीं। अर्ज़ु कयूं त शल देस जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां, सही शल देस जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां, जिते माल चारींदा मारूं हा झला उहे जंग ॾिसां मां, शल देस जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां। सही सदाई मौज में मेहरान ॾिसां मां, सोन चांदी संधी हिते खान ॾिसां मां, सरसब्ज़ पंहिंजी सिंधड़ी सावान ॾिसां मां, टोपी अजरक पटको पहरान ॾिसां मां, मुर्कू मारन मुंह ते लालान ॾिसां मां, सूर्य सिंधी सोना अड़बंग ॾिसां मां, शल देस जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां। सही हारी नारी सभु हिते ख़ुशहाल ॾिसां मां, अननि जूं भरियल गाॾियूं ज्वाल ॾिसां मां, सुहिणा ठहियल पला पलियूं पाल ॾिसां मां, पोयाड़ीअ जो पटन ते माल ॾिसां मां, भूरियूं भोलियूं कारियूं कुंडियूं चाल ॾिसां मां, तन वार वाह वाहन पासे वॾा सरन संग ॾिसां मां, शल देस जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां। सही हा मारूअनि जा मतल वरी वेढ़ा ॾिसां मां, ओताकुनि में कचहरियूं ऐं पोढ़ा ॾिसां मां, भला भला ॾांदनि जा जोड़ा ॾिसां मां, पटन ते घुमंदे उठ घोड़ा ॾिसां मां, मलहन जा जाठा अड़ियूं अंग ॾिसां मां, शल देस जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां। सही मस्जिदनि जा वॾा मीनार ॾिसां मां, क़ुरान पढ़ंदे नंढा उते ॿार ॾिसां मां, आज़ान ॾींदड़ उहे अखियुनि ठार ॾिसां मां, निमाज़ लाइ नंढा वॾा तयार ॾिसां मां, हर कंहिं जो पाण में प्यार ॾिसां मां, हवा जा खुलियल मथां मंग ॾिसां मां, शल देस जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां। सही साल कछुगढ़ सभई उहे सियाणा ॾिसां मां, कटहरनि जा कोॾिया राजा राणा
ॾिसां मां, सोना ठहियल सोना कचहरनि जा कोॾा राज राणा ॾिसां मां, वॾा वॾा मेहन जा भाणा ॾिसां मां, लच्छी खीर मखण संधा चाणा ॾिसां मां, तन वारनि में वछेरनि खे वंग ॾिसां मां, शल देस जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां। सही किरण कंडियूं लयूं लाणा गुगूतन में तारा ॾिसां मां, सुबुह शाम लातियूं लवनि तितर उहे कारा ॾिसां मां, वलर करे वरी अचनि पखी सभई सारा ॾिसां मां, वया गेरा गुटू पाले वरसे प्यारा ॾिसां मां, भाड़ू भरमा भड़का ॾियनि निमाणा ही न्यारा ॾिसां मां, कुझूं कोयल कबरियूं कारा कायर कंग ॾिसां मां, शल देस जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां। से जोर कमद कणक हिते भली ॾिसां मां, तदा जोर कणक कमद हिते भली ॾिसां मां, सरे मटर चणनि जी पली ॾिसां मां, थधा भरियल मट दिलो दिल्ली ॾिसां मां, खुशहाल पंहिंजो देश अहमद अली ॾिसां मां, घर घुर में चांडिया ख़ुशियूं हली ॾिसां मां, उतराधी उन्हनि जा रस्ता चारा लंघ ॾिसां मां, चल देश जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां, जिथे माल चारींदा माण्हू हुआ झला उहे जंग ॾिसां मां, चल देश जा दिलबर अॻियां रंग ॾिसां मां। ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। त पोइ सरदार अली बि मौजूदु आहिनि त उन्हनि ते हुन ॾियारे ते छा था ॿुधाइनि असांखे? जी सरदार अली। ॿुधी हीअ नसीहत शोदाई छॾे ॾे, न आहे शान शरीयत त हिकदम लॾे ॾे, मिलई जाथे इज़त उते घर अॾे ॾे, खणी ख़ैर वञजांइ त जल्दी जॾे ॾे, जे हुजई हक़ पढ़ाओ त साजो सॾे ॾे, अचई मेड़ खणी कुतो जे तॾे ॾे, कजांइ माफ़ तंहिंखे ॾिसी कंहिं वॾे ॾे, वठी मौत वेंदी तो खणंदई खॾे ॾे, ईंदई ॿाहिरि छॾे कंहिं पुराणे भॾे ॾे, आबासी अजायो न फुरतूं फॾे ॾे, मलूक मोहब्बत में गाड़ी गॾे ॾे। वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। इलाही इलाही ख़ूबसूरत मैसेज, ख़ूबसूरत जेको आहे मैसेज। यकीनन लोक अदब में हर में यकीनन को न को मोटिव को न को मैसेज आहे इंसान रवैये ऐं बिहेवियर जो। जी माफ़ करण जी हिननि ॻाल्हि कई त यकीनन इलाही असां अना पर्स थींदो, भले कोई असांखे माफ़ी बि घुरे पोइ बि चवंदो न मूं माफ़ कोन कंदुमि, इहा इलाही 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 ग़लति ॻाल्हि आहे। पर हाणे मोहम्मद याकूब असां मौजूदु आहिनि, हलूं था हुन ॾे त हू असांखे हींअर इन ॾियारे ते छा था ॿुधाए। अस्सलाम वालेकुम। और छो त अॼु गुल बि पिया आहिनि, इन्हनि जी बि ॻाल्हि थींदी। ॿियो दिलि चवे थी त जेके असांजा इहे मेड़ाका थिया आहिनि, महफ़िलूं थियूं आहिनि या उतां के जूं कचहरियूं थियूं आहिनि, जिन असांजो दोस्तनि इहे आबाद कयूं आहिनि, जीअं असांजे मोराई साहिबु आहे, जीअं असांजा हितां जा वर्कर आहिनि, जीअं असांजो मजबूर साहिबु आहे, असांजो साईं जन आहिनि, ऐं इहे जेके सुगड़ आहिनि इन्हनि जेके इन्हनि उतां कनो आबाद कयो आहे, उन्हनि जे लाइ बि थोरो हिकिड़ो शेर आहे। और छो त तव्हांजी हिम्मत खे सलाम, तव्हांजी अज़मत खे सलाम। सूर्य पुट सिंध जा तूं सूर्य आहे सखी, कंहिंजी करे को नथो दिलबर दिल दुखी, रोज़ीअ सां थो रब रसाए सणबी ऐं सुखी, तॾहिं दिलड़ी मुंहिंजी दिलबर तो लाइ बेहद आहे बुखी, जो नंढा वॾा नेकियूं कनि था वठी तुंहिंजो निर्मल नाम, तुंहिंजी हिम्मत खे सलाम, तुंहिंजी अज़मत खे सलाम। सूर्य पुट सिंध जा तूं दोदो आहे दलेर, कैसा पवे कोन तुंहिंजो वेड़ीअ सां छल वेर, खुर खोण कोन ॾियसि रखड़ पटीअ ॾियसि न पेर, मूं जहिड़े मिसकीन सां कजां खान खैर, जो हिक ग़लतीअ जी गोहर मिलंदी माफ़ी आहे आम, तुंहिंजी हिम्मत खे सलाम, तव्हांजी अज़मत खे सलाम। शाइर हाणे शहर पढ़नि था याकूब जागीराणीअ वारा, सिंध सॼे जी सूंह आहे तुंहिंजा नारनि मथां नारा, नेकियूं तुंहिंजूं निर्वार हूंदियूं जैसी हूंदा चंड सितारा, अॼु ख़ुशियूं मूंखे खोड़ थियूं ॾिसी अहिड़ा नेक नज़ारा, तॾहिं मज़दूर हारी सभई सारा तुंहिंजा आहिनि सभु गुलाम, तुंहिंजी हिम्मत खे सलाम, तुंहिंजी अज़मत खे सलाम। और चओ त गुल चिमल में गुलज़ार थिया साजन आहे शारक वेही, शुभ बराबरि शाम, शर्मा पिया शुक्रान कनि सूर जो त सलाम, त सदाई आहिनि सूरती अश्क पेचे माम, दिल पेच दिल रुबा उर्फन उज़वा, तंहिंजा ठा ठा उका ठाम, हे बदन बखमल चंदन चंबेली नरगस पढ़न नाम, काकुल केस कीमती विझन दाऊदी से दाम, हे घोड़ा गुल गुलाम तन जान बंतो जागीरानी चम। जबरदस्त 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 इलाही खूबसूरत। पर नाज़रीन हीउ वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। हिन प्रोग्राम से ताबुन किया टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे काने नमन जो असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सतावन जो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो रास भी टपाल मेज़बान से आहे ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस करणु जेको स्क्रीन ते बि हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। जीअं त नाज़रीन तव्हां ॿुधो त लोक अदब जेका असांजे हर इथिक्स में हर रवैयनि में शामिल आहे असांजे सिंधियुनि जी बुनियाद या सिंध जी विरसे में जेका लोक अदब ई आहे त पर असां छो इन खे न पंहिंजे लाइफ में एनहांस करे जीअं अॼु साहिब चयो त असांजे निसाब में जेको आहे इहो एड कयो वञे त ॿारनि खे ख़बर पए ॾिसो केॾा इथिक्स आहिनि रवैया आहिनि इख़लाक़ जा जीअं डॉक्टर शाहनवाज़ अदल बि चवनि पिया त उताक बि जेको असांजे लोक अदब में जेको शामिल आहे हुननि में रवैयनि जी ख़बर पई पए ॿारनि जे एतिराम जी ख़बर पई पए त उहो सिखनि पिया त ॿार कीअं पंहिंजे वॾनि सां ॻाल्हाइनि नंढनि सां कीअं प्यार करनि। तव्हां छा चवणु चाहींदो सभिनी खे उताक जी ॻाल्हि मां कई ब्रेक में असां नंढा हूंदा हुआसीं असांखे माइट चवंदा बाबा फलाणी जॻह ते वञो तव्हां ताज़ियत करे अचो त पोइ असां इहे सभु शयूं नंढियूं नंढियूं शयूं शादी मुरादी में वञणु ऐं उते जेके असां वटि बेसिकली मुंहिंजो जेको तालुक़ु आहे उहो लाड़पट सां आहे बदीन सां आहे त उते मौलूदनि जी महफ़िल थींदियूं आहिनि उते उन खां पोइ जेके आहिनि सो सुघड़ कचहरियूं असां वटि घणी थींदियूं आहिनि नड़ बेत घणा हलंदा आहिनि ऐं उन खां पोइ पहाका ऐं प्रोलियूं घणियूं हलंदियूं आहिनि त ॾिसो इहे हिकिड़ो तरबियत गाह आहे जीअं स्कूल आहे जीअं कॉलेज आहे जीअं यूनिवर्सिटी आहे ईअं जीअं तव्हां ताज़ो ताज़ो प्रोग्राम शुरू कयो ओताक त उन ओताक सां ॾिसिजो हाणे केतिरी ग्रूमिंग थी थिए माण्हू पंहिंजा सूर ॾुख ॻाल्हियूं ऐं अंदेशा उन खां पोइ ॾिसो इन ई ओताक ते BBC जूं ख़बरूं हलंदियूं हुयूं हिकिड़े माण्हू रेडियो ते ॿुधंदा हुआ ऐं उन ते पोइ टीका टिप्पणी थींदी हुई उन ते वीचार वंडींदा हुआ पोइ उन सां जेको ज़हन खुलंदा हुआ उहो ई तव्हांखे ॾिसो हीउ जेको माज़ी सिंध जो जेको माज़ी आहे उहो ॾाढो शाहूकार माज़ी आहे ऐं हाणे वरी जॾहिं असां मुख़्तलिफ़ ज़ातियुनि बिरादरियुनि ऐं इन्हनि जे जहिड़नि में काहे पिया आहियूं त उन्हनि मां निकिरण लाइ बि इहा ओताक कमु कंदी उते असां सभु माण्हू गॾिजी वेंदासीं हिक ॿिए जी जीअं ॾिसो नमाज़ 5 वक़्त जो मक़सदु आहे जुमे जो मक़सदु आहे हिकिड़ो कांग्रेशन थी थिए त हिकिड़ो मेलाप थो थिए हिकिड़ा माण्हू ते गॾिजनि था जेकॾहिं को माण्हू मिस थो थिए त उनजो पुछा थी थिए तीअं ओताक ते जेकॾहिं रोज़ 50 माण्हू अचनि था त उन्हनि मां हिकिड़ो माण्हू मिस थो थिए त पोइ ॿिया माण्हू हुन खां पुछणु वञनि था दादा तुंहिंजो ख़ैरु थो हुयो अदा तूं बीमार त कोन अदा तोसां मामला छा हुआ त इहा हिकिड़ी नफ़्सियाती ओसर थिए पई समाजी ओसर थिए पई जिस्मानी ओसर थिए पई ऐं इन लोक ॾाहप ऐं लोक अदब जे ज़रिए माण्हुनि जे अंदरि अक़ल जी हिकिड़ी आबियारी पई थिए ऐं सोच ऐं वीचार जा नवां गस खुलनि था जेतिरा घणा माण्हू वेंदा जेतिरियूं घणियूं ॻाल्हियूं थींदियूं ओतिरा नवां मसइलनि जा हल निकिरंदा ओतिरा सुठा जेके सुठियूं सोचूं उभरंदियूं ओतिरो जेको आहे असां तरक़ी कंदासीं त असां पंहिंजनि सुहिणनि माण्हुनि खे हिकिड़ी स्पेस ॾियूं मच कचहरी थिए सुघड़ कचहरी थिए नड़ ॾिसो असां हिन दौर में अफ़रा तफ़री जे दौर में हैव एंड हैव नॉट्स जे चकर में आहे ऐं कंहिं वटि कुझु बि न आहे हिकिड़े वटि एतिरो आहे जंहिंखे ख़बर न आहे ऐं हिकिड़े वटि कुझु बि न आहे ठीकु आहे उन हैव एंड हैव नॉट मां ॿाहिरि निकिरी ईंदासीं उन्हनि जे करे जेको आहे न सो देखा देखी चमक ऐं जेको आहे न सो अॻियां वधण जी हिकिड़ी अंधी रेस जेका आहे हिकिड़ी डोड़ जेका आहे उन मां असांखे ही जेके सिंध जा सुहिणा माण्हू कढी सघनि था पंहिंजे बेत सां पंहिंजी डोर सां पंहिंजी प्रोलियुनि सां पंहिंजे पहाकनि सां पंहिंजी गुजारतनि सां ही ॻाल्हि खे लिकाए ऐं अहिड़ी सुठी ॻाल्हि करे वेंदा आहिनि जो तव्हां सोचे नथा सघो यकीनन इहा ॻाल्हि लिखी थींदी ऐं बि इन शइ खे समराइज़ कयो आहे जेके जॾहिं खां आज साहब बि जॾहिं बि प्रोग्राम में जॾहिं बि सुगड़ींदा आहिनि त वाकई अॼु जी असांजी एज जेके नौजवान आहिनि हू सोचंदा आहिनि त वाकई इहा लाइफ अहिड़े क़िस्म जी बि थी सघे ऐं हीअ जेके माण्हू असां पाण खे टेक्नोलॉजी जा वॾा माहिर सम्झंदा आहियूं असां इंटेलिजेंट सम्झंदा आहियूं त असांखे फिंगर टिप ते सब्जी दुनिया आहे लेकिन ही ऑलरेडी ही माण्हू पंहिंजे डोर में बरसाति जो अचणु बरसाति जो वसणु ॾुकार जो थियणु मूज़ी बीमारियुनि जो अचणु वबाउनि जो अचणु इहो ॿुधाए वेंदा आहिनि ऐं उन खां पोइ असां कल्ह वेठा हुआसीं हिकिड़ी महफ़िल में उते असां ज़िक्र कयो त सिंध जी सकाफ़त में जेतिरो हिननि जो किरदारु आहे एतिरो असांजूं जेके सकाफ़ती रांदियूं आहिनि इटी ॾकर थियो ॾाग चुमड़ो थियो वंझवटी थी बेलाड़ो थियो मलाखड़ो थियो कोॾी कोॾी थी ऐं जेको आहे अञा काफ़ी सारियूं जेके रांदियूं आहिनि जेके बिलोर रांदि थी लाटू रांदि थी त इहे मरनि पियूं असांजे समाज में
ये खत्म पे थिए इन्हनि खे ओताकनि जे ज़रिए इनखे सुगड़नि जे ज़रिए इनखे माण्हुनि जे ज़रिए आणबो सही भई जी आज सर तव्हां छा चवणु चाहींदा ही हिकिड़ो ज़िंदगी जो जीअंदान आहे असांजो लोक अदब असांजो ओताकूं सिंधी कल्चर सा क़ौम थी ज़िंदह रहे जा यादि माज़ी थी करे हाल सां माज़ी गॾे तारीख़ साज़ी थी करे त हाणे ही जेको हाल आहे असां उनखे माज़ीअ खां छिनंदासीं नई जनरेशन आहे मोबाइल ॾिसणी आहे कंप्यूटर बाबा बिल्कुलु साइंस जो इनकार कोन्हे छो त जदीद साइंस टेक्नोलॉजी उहा साॻी शइ जो इस्तेमालु असां पंहिंजे ओताक में बि करे सघूं था जॾहिं असां पंहिंजी माज़ी असांजी शानदार आहे माज़ी असांजी वियल कान्हे असां पंहिंजी माज़ीअ खे हाल सां जॾहिं गॾाए हलंदासीं तॾहिं असां वटि जेका असांजो बुनियाद आहे असांजी असलियत आहे उहा क़ाइम ऐं दाइम रही सघंदी जीअं त सितारनि सां बि जेको आहे हिसाब करे हर शइ खे ॿुधाईंदा हुआ इहे बि काफ़ी हिननि जी इल्म नजूम हिकिड़ो अलॻि अलॻि उहो बि सभु कुझु माना हुनखे ख़बर पवंदी त ही सीज़न जे हवाले सां राति जो टेड़ू टिड़नि था अॻे असांजा वॾड़ा त छो त ही घड़ियूं न हूंदियूं हुयूं ऐं उन में ॾिसंदा सितारो ॾिसी बाबा ही पहिरियों पहर आहे बाबा हाणे ॿियो पहर आहे बाबा हाणे बांग पई अचे बाबा ही ट्रेडू आहे ही कत्ती आहे ही विछू आहे ऐं वरी असांजा वॾड़ा राति जो बाबा ही जेको गस ॾिसो पिया नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी हली हालांकि ॿेड़ी त को आसमान ते न पहुती पर असांजे वॾड़नि जा हिकिड़ा पंहिंजा पंहिंजा वञाण आहिनि कत्ती उभरंदी त कहिड़ो फ़सुलु थींदो ऐं रोड रस्ता अॻे छा आहे त ख़ासि करे जेको माण्हू समुंड में वियो हाणे उन ॿेड़ीअ वारे खे क़िबले जी ख़बर कीअं पवे त उहे सितारनि खे नज़र में रखंदा हुआ त ही सितारो ओलह ॾांहे ही ओभर खां आहे ही ॾखिण खां आहे ही उत्तर खां आहे ऐं उहे वॾा माण्हू उहे तजुर्बेकार हींअर त रेडार वग़ैरह सिस्टम आहे जॾहिं न हुआ तॾहिं उन्हनि माण्हुनि पंहिंजा रेडार इजाद कया पंहिंजे अकुल ऐं फहम सां पंहिंजी ज़िंदगी इहे बि उहे सिंधी माण्हू इहे लोक अदब जा वारिस आहे इहे बि सभु हुया त पर हाणे अहमद अली मौजूद आहिनि त ईअं असांखे छा था ॿुधाइनि जी हक़ीक़त आहे त जीअं ओताक ते असांजा महिमान पहिरीं प्यारा दोस्त ईंदा हुया पोइ उहे केतिरी बि कचहरी कनि उहो मेज़बान उन्हनि मां फिको न थींदो हो उन्हनि मां उनजी दिलि न भरबी हुई पोइ जहिड़े टाइम बि हो उथंदा हला वञूं था त पोइ उन्हनि खे चवंदो न कुझु तरसो भला 5 मिंट वेहो यार हाणे आयो जल्दी था वञो त केतिरो बि टाइम वेंदा पर हुननि खे उन्हनि मुंहिंजी वञण ते दिलि न चाहींदी त अञा बि जेकर हुजनि इन ते अर्ज़ु थियो त तकड़ा आए तकड़ा वेंदे केदम दिल भर टिक दम दम नाल गुजर गया जानी 4 पहर त टिक चौपहरा विच चाह न ढापे जुम्मा छंछर आचर टिक पर हफ्ते महीने यहाँ न भरेसन साल सरासर टिक साल भी सोना सिक न लासी जेतर जीवा तेतर टिक मर भी वञा उस्ताद बुखारी ताई मशर टिक वाह जबरदस्त 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 इहा चाह या खूब वाकई अॼुकल्ह जेको इलाही थी वई आहे पर हाणे सरदार तूं छा था ॿुधाए अॼुकल्ह मिटनि में माइटनि में बिगावत वधी वई आहे सियासी दौर अची वियो आहे जाचे ॾिठूं जहान में त सच पच सचाई कान्हे मिड़ई त माइटनि में प्यार पाई कान्हे जे पंहिंजा वड़नि पाण में त नंढ वॾाई कान्हे पुट बेज़ार पीउ खां त भाइरनि में भलाई कान्हे पति पाड़े वारनि ते अॼु उहा बि कान्हे चवां थो त चङे मुड़ुसनि में बि चङाई कान्हे चोर घुराइनि शहर फुराइनि कंहिं में घटिताई कान्हे पिस्टोल जन पंहिंजा त तन खां पुछाई कान्हे जो ज़ेवर खणी वियो ज़मींदार त ॻोठ में गुझाई कान्हे रोकड़ रखी आहे विच ते त अञा वराई कान्हे रुगो मिसकीन मथां मारो मार त लुच सां लड़ाई कान्हे उन जाइ ते अशराफ जी आदरबाई कान्हे पुलिस सां पैसे जी तरह रहाई कान्हे जमादार चढ़ी वञे जांच ते त वारदाती वाई कान्हे जो 60,000 ॾे सूबेदार खे पोट खां पुछाई कान्हे वेही लिखंदा पाण में त का लुचाई कान्हे फेरा वठंदा फरियादी खे चयो त मुंहिंजी चीज़ चोराई कान्हे रुशवा वठी थिया रवाना बि कारवाई कान्हे हैदर शाह चयो हिनर दिन में जेका अॻू सां अदालत ई कान्हे कुछ ॻाल्हियूं बाक़ी तल्ख हक़ीक़त हूंदियूं आहिनि इलाही तल्ख हक़ीक़तुनि जेके असां मञण लाइ तयार कोन हूंदा आहियूं छो त अखियूं ॿुधे ॿुधण वांगुरु वेही रहंदमि जेको शाइरी जे ज़रिए नसीहत उन्हनि जी निशानदेही करे थो जी मोहम्मद याकूब साहब जी तव्हां चओ अर्ज़ु थियो त साद कबीर पंजाब वारो तो चवे ते जिते आओ नहीं आ दुर नहीं नहीं नैना का नहीं हो जिते आओ नहीं आ दुर नहीं नहीं नैना का नहीं हो उस अगण मत जावणा साद कबीरा तोड़े इंजल वसे नहीं जिते आओ हई आ दुर हई
हई भी नैना कानियो उस वंगण वल वल जावणा साध कबीरा तोड़े पत्थर वसे भी पत्थर जो मी वसी पवे मोहब्बत उते वञो चई त हीअ जा हॾी अथ इंसान खे होॾ हली आहे नसीहत जो बहिता चएसि त हीअ जा हॾी अथई होॾ जी असां हॾऊं कढो हॾी जो इन रॾीअ राया घणा चनी शोह की न छॾी तकबर कयो हो अज़ाज़ील तड़ायसि तॾी लाड पोयो लीला खे जेका मझा लोए लड़ी वरी ना दी वलहे तंहिंजी माग मॾी जेका वरसी वर कंदी तंहिंसां कंदो वर वॾी साहिब सिया रातियां ॾींहं गुरसी वतु गॾी साण सुपे न साण हुजे पर साणनि रीह सॼी आशिक अहमद जी बसाण जहीं अचे दिलि हली जेका पोइ बि पवंदी पॾी सां पाण ॾिसंदी पंहिंजो वर कढ त वर खे मिले तूं चया कजु चार कूड़ किबिर कचाई चौथी नंढ फिटाए जो नार सिर सिंगारे पंहिंजो कजु कामण जीअं कुंवार त तोखे कांधो विहारे कश में जबरदस्त थैंक यू मोहम्मद याकूब साहब थैंक यू सो मच पर हीअं नाज़ी वक़्तु शॉर्ट कुझु ब्रेक ते हलंदासीं इन प्रोग्राम सां ताउन खे टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंध जी मेज़बानी जो रासपी टपाल मेज़बान चाहे कार नमन जो सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताउन खे टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंध जी मेज़बानी जो रासपी टपाल मेज़बान चाहे जीअं त लोक अदब जो ॾियारो सेलिब्रेट कयो पियो वञे ऐं जिथे ॻाल्हि APS जे सानिया जी हले पई उते बि यकीनन इलाही हर दिलि हर अखियूं जेके नमन इहो दुख असांजे कॾहिं बि हर जॾहिं बि इहो ॾियारो असांजे लाइफ में ईंदो त यकीनन असां इन ॿारनि नंढड़नि मासूमनि खे यादि कंदासीं यकीनन उन्हनि जी तकलीफ़ुनि खे उन्हनि जी उन वक़्तु उन्हनि जे ख़ौफ़ खे असां यादि कंदासीं लेकिन हू सभु आहिनि शहीद अला जेको उन्हनि खे जन्नत में इलाही वॾो मुक़ाम ॾिनो की मां जेके ॿार इलाही फ़रिश्तनि वांगुरु हूंदा आहिनि त जीअं त लोक अदब जे ॾियारे जे हवाले सां जीअं असांजे सुगड़ अली अकबर साहिब जेकी न्याणी नंढड़ी जेके उहो बि असां मौजूदु आहिनि हलीमा खे जेको आऊं भलीकार कंदमि भलीकार हलीमा कीअं आहियो ठीकु आहियो हलीमा बिल्कुलु आउं बि ठीकु आहियां मूंखे इलाही ख़ुशी थी थिए पहिरियों बि जॾहिं हलीमा आई त एॾा सुहिणा जेके आहिनि बेत पंहिंजा यादि करे आई ॾिसो ही ॿार आहिनि गुलनि जहिड़ा ऐं केॾे सुठे तरीक़े सां जेको आहे हुननि जे वालदेन हुननि खे तरबियत पिया कनि लोक अदब जे हवाले सां हुननि खे जेको खणी पिया अचनि इहे ई वालदनि खे वकील सलाम आहे ऐं असांखे बि घुरिजे त पंहिंजी नियाणियुनि खे हर शइ में हर साइड ते जेको आहे अॻ में आणणु घुरिजे त जीअं आउं पहिरियों हलीमा खां ई स्टार्ट कंदमि त हलीमा जेको आहे शाह साईं जो असांखे जेको आहे बेत ॿुधाईंदी ठीकु आहे हलीमा जी ॿुधायो बेटा साईं जो बेट ॿुधायां सुर सारंग मां मोटी मांडाणनि जे वारे कयईं वार विजूं असां आहियूं चोॾस्ती चौधार के थियूं इस्तंबोल ॾे के मिड़ूं मग़िरब पार के चमकनि चीन ते के लहनि समर कंदियनि सार के रमी वयूं रूम ते के काबुल के कंधार के दिल्ली के दखन के गुड़नि मथे गिरनार किन जुंबी जैसलमीर तां कयो बेकानी रबार कनी भुज भुजायो के घट मथे धार के नची उमर कोट तां वसाया वलार साईं में सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी वाह सुभान अल्लाह इलाही ज़बरदस्त हलीमा ज़बरदस्त त भला रहणी कहणी ते जेको आहे असां जेके असां कीअं रहंदा कंदा उन हवाले सां असांखे ॿियो बेत ॿुधायो असी सादा माण्हू सिंध जा असांजो ग़रीबी गुज़र पोठन नई पटन ते वेयूं गॾिजी ठाहे घर नकी लोड़ा नकी लकड़ियूं नकी उतर ॾांहुं ओढर पलंग पंहिंजा तॾा तॾियूं पाण सुम्हूं पट पधर बंगलनि खाधा बेतर भायूं इहे छनियूं ऐं छपर काज असांजो चिभड़ चोरा ॿियो लुणकाई लुलल साओ साग सरनि जो जंहिंजा घर भरिया ॻनर पट पालक सां प्यार असांजो खाऊं मोहबत साण मटर कुकड़नि नई कोर मनखा वधी चटणीअ जी अचर इहा अफ़ज़ल ऐं नकुबर सभई खाधा सिंध जा असी सादा माण्हू सिंध जा असांजो ग़रीबी गुज़ारो बर्फ़ नई बोतलुनि खां पाण करियूं किनारो पका खूह पीअण लाइ ॿियो खूह बदल खारो थधा मट मिटीअ जा करियूं इस्तेमाल उनारो लूण विझी लस्सीअ में करे जाम पियूं झाड़ो पटड़े भतया प्यासी चाड़ियूं चारनि जो ॾारो असुलु कमु असांजो आहे बनी ऐं ॿारो करियूं कोट पंहिंजी ढल पए पियो पारो खेतीअ सां ख़ुशहाल बणायूं पंहिंजो वतन प्यारो चांडिया कुबर सहारो आहे असांखे लाजो
वाह वाह बिल्कुल बिल्कुल बेशक अल्लाह जो सहारो आहे असांजी ॿियो के जीअं 70 माण्हुनि जो रोज़ को असां अल्लाह साईं प्यार कंदो अल्लाह कुझु आहे कोई कोन छा चवणु चाहींदो हलीमा जे बारे में सिंध मुरके पई सिंध जरके पई हिननि पटकनि में हिननि अजरकनि में हिन ॿार जे ॿोलनि में ऐं जेको आहे जेको कुझु आहे न हीअ सिंध आहे हीअ सिंध जी जेको आहे सकाफ़त आहे हीअ लोक ॾाहप आहे हीअ अदब आहे हीअ सूंहं आहे मूंखे मुंहिंजो ईमान पुख़्तो पियो थिए त सिंध मुरके पई इहा ई सिंध जी न्याणी आहे जेको हर रंग में जेको आहे उनखे एतिरो असां तालीम ॾींदासीं त उहो केतिरो समाज जे जेको ॾिसो डॉक्टर साहब जन जेका ॻाल्हि कई सिंध मुरके पई यानी समूरी सिंध जेकॾहिं सिंध कंहिंखे ॾिसणी आहे त उहा सुघड़नि में ॾिसे लोक ॾाहप में ॾिसे असांजी मासूम न्याणी तोड़े जो सानह पेशावर ॿारनि जे हवाले सां ॾींहुं असां उन्हनि खे भेटा पेश हिन जे बेतनि जे ज़रिए कई ऐं लोक अदब जे ॾिहाड़े जे बि हवाले सां त हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इन लोक अदब जे हवाले सां असांजी सरकार छा पई करे असांजा इदारा छा पिया कनि हर इदारो पंहिंजे हिसाब सां हुनरनि जे हवाले सां ॿियनि मामलनि ते आहे पर सिर्फ़ु ई लोक अदब आहे जंहिं जी वारसी जे लाइ को इदारो कोन्हे जेसीं ताईं इदारो नथो जुड़े मुकम्मल तौर ते उन इदारे में सुघड़नि जूं कचहरियूं बि थियनि ऐं असांजा उहे झूना सुघड़ जेके हींअर सदरी खज़ाना सीननि में सांढे मोकिलाए रहिया आहिनि इदारो हुजे त उन्हनि जूं कचहरियूं असां वीडियो में रिकॉर्ड कयूं उन्हनि जो फन महफ़ूज़ कयूं ऐं अहिड़ियूं मासूम न्याणियूं हिननि जे उन वीडियो रिकॉर्ड खे असीं पूरी दुनिया में ॿुधायूं त असांजी सिंध जा पोढ़ा पक्का सुघड़ आहिनि पर असांजे ॿारनि मंझां बि उहे ॿातिड़नि ॿोलनि में लोक अदब ज़िंद हा सिंध जी सकाफ़त ज़िंद हा सिंध जी ॿोली ज़िंद हा त इदारो हिन ॾिहाड़े ते असां इहो ई मुतालबो कयूं था त लोक अदब जो इदारो जुड़े जंहिं इदारे मंझां ई ही सॼो ॿोली ऐं अदब जी ख़िदमत कजे बिल्कुलु सही था चओ यकीन ॾिनी खे वारसी करण लाइ जेके असां जेके इदारा आहिनि उहे अॻिते अचनि जी मोहम्मद याक़ूब साहब इन ॾिहाड़े जे हवाले सां छा चवणु चाहींदो कीअं आहे अची करे कीअं लॻो तव्हांखे जी 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 माइक खणंदा जी जी जो अहिड़ा महबती जो असांजे मेड़नि में आहिनि ऐं एॾी नंढी आहे असांजी जेका सकाफ़त जी ॻाल्हि करे रही आहे असांखे तमामु घणी ख़ुशी आहे सो उन लाइ वरी चवंदा आहिनि शाइर चवंदा आहिनि त जिते क़दुरु हुजे कीअं न उते तूं न आओ जे क़दुरु न आहे त उते न वञे जे शालतियूं साईं चयो त जेके ईंदे चवनी आओ वेंदे चवनी वेहो पोइ ॾोरे ॾोरे ॾे हो वञो अंगण उन्हनि जे जेके ईंदे चवनी न आओ वेंदे चवनी न वेहो पोइ ॿियो खुटो थी ॾे हुजो वञी अंगण उन्हनि जे हे मोहबतनि जा मेड़ा आहिनि हिन में असांखे चवण जी ज़रूरत आहे ऐं असांखे ख़ुशी आहे थैंक यू मोहम्मद याक़ूब साहब थैंक यू सो मच जी सरदार तव्हांखे अची करे कीअं लॻो प्रोग्राम में छा चवणु चाहींदो अची करे कीअं लॻो सही लॻो असांखे सही इन ॾियारे जे हवाले सां को मैसेज ॾियणु चाहींदा को न्यापो ॾींदा ॾिसंदड़ खे जी छा चवणु चाहींदो सही तो लगे असांखे चलो शायद ठीक है आज साहब तव्हां इन ॻाल्हि खे कीअं समराइज़ कंदो यकीनन असांजो क़ौमी अदब ॾिहाड़ो आहे सिंधी क़ौम जो ॾिहाड़ो सिंधी क़ौम जिथे बि ॾेह ऐं परॾेह में सिंधी माण्हू वसनि था उहे पंहिंजे लोक अदब सां चाह रखनि लोक अदब जूं रातियूं पढ़ंदा रहनि लतीफ़ साईं जो रिसालो हर घर जी ज़ीनत जीअं क़ुर पाक असांजे घर जी ज़ीनत आहे ईअं लतीफ़ साईं जो रिसालो हर घर जी ज़ीनत हुजे पंहिंजे ॿारनि खे बि असीं शाह साईं जा बैत ऐं लोक अदब जूं रातियूं सेखारियूं इन में ई असांजी सकाफ़त असांजो लोक सकाफ़ती वरसो बची सघे थो बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ जी डॉक्टर शाहनवाज़ अची करे कीअं लॻो ही प्रोग्राम रिप्लिकेट थियणु खपनि बार बार थियणु खपनि ऐं हर कुंड हर कार्नर ते थियणु खपनि ओताक जे अंदरि नई जदीद दुनिया सां गॾु क़दीम सिंध खे बि मुतारिफ़ कराइणु खपे ऐं अहिड़ा प्रोग्राम सलाम पेश थो कयां मेहरान टीवी तव्हांखे मुर्तज़ा मजबूर खे मालिकनि खे जेके सिंध खे उजागर कनि था बिल्कुलु सही था चओ की न अच्छा अॼु सभु थोरो तव्हांखे पुछणु चाहींदुमि त मेहरान टीवी जेको आहे लोक अदब खे केतिरो उजागर कयो अथव टेलीविज़न जे मां ईअं चवंदुसि त मेहरान टीवी सफ़े अवल छो त जॾहिं सिफ़ूं लॻंदियूं आहिनि माण्हू बीहंदा आहिनि ऐं इहा ई मेहरान टीवी आहे जंहिं ॻाल्हियूं ॻोठाणनि जूं जे ज़रिए मोहतरम मुर्तज़ा मजबूर प्रोग्राम शुरू कयो उन खां पोइ मूं समय कचहरियूं कयूं इहा ई मेहरान टीवी आहे जेका असांजे लोक ॾाहप ऐं सुगड़ाइप जे हवाले सां मुख्य अहम किरदारु कयो आहे ऐं हिन मेहरान टीवी जे उन किरदार खे ॾिसी करे ॿिया चैनल बि री सघनि था त मेहरान टीवी ते सुगड़ वेठा आहिनि असां कहिड़ो ॾोह कयो
त मां इहो चवंदुसि त ॿियनि सभिनी विख हिन असांजी मेहरान टीवी खे ॾिसी करे वधाई आहे ऐं उन्हनि जो बि जेको आहे सो साराह जोॻो अमल आहे। मुर्तज़ा मजबूर ऐं साईं गुलाम नबी मोराई साहिब खे ॿिन्ही हथनि जो सलाम पेश कयूं था, जन हमेशह असांजे सुगड़ाइप लोक ॾाहप ऐं सकाफ़त खे ख़ासि करे तइलीम जे हवाले सां अॻु भराई कई आहे ऐं यकीनन इहो तसलसल क़ाइमु बिल्कुलु तसलसल क़ाइमु रहंदो। यकीनन तव्हां बिल्कुलु ॻाल्हि सही कई त असांजी उताक जे हवाले सां बि लोक अदब जो हिकु आकासी पेश करे पई। यकीनन काफ़ी असां जेके मेहरान टेलीविज़न जा जेके प्रोग्राम्स आहिनि उहे असांजे सिंधी अदब ऐं यकीनन ओताक जे दुनिया में मुतारिफ़ आहे त मेहरान टीवी जी ओताक आहे जंहिंखे ॾेह परॾेह में ॾिठो वञे थो, ॿुधो वञे थो ऐं उन्हनि सुगड़नि जा पटका पटकनि जा पेच उहे अजरक ऐं अॼु तव्हां छो त असां जूं बुनियादी तौरु सुगड़ औरतूं बि आहिनि ऐं अॼु असांजी लोक अदब ॾियारे ते मासूम न्याणी बि आहे। अवां भेण आहियो, अवां बि असां सां हिन लोक अदब ॾियारे ते गॾु आहियो त इहा मेहरान टीवी जी हिकिड़ी ख़ुशूसियत आहे जेका क़दीम ऐं जदीद रंग खे गॾाए पेश करे थी। जॾहिं तारीख़ ऐं लोक सकाफ़त जी ॻाल्हि अचे थी त उन में मेहरान टीवी पंहिंजो पाण मल्हायो। अच्छा, पेशावर सानिया पेशावर साने जे हवाले सां इहो आहे त अल्लाह ताला असांजे मुल्क जी हिफ़ाज़त करे, मुल्क जे माण्हुनि जी हिफ़ाज़त करे ऐं दुश्मन जो इहो इरादो हो त हिननि जा इरादा पस्त कजनि, पर असांखे इन मामले में इरादा पस्त पोइ हिते हटणु न खपे। असां पंहिंजी जुरत, जवान मर्दी, हिम्मत सां अञा उन कम खे अॻिते वधायूं, पंहिंजे ॿारनि खे एजुकेट कयूं ऐं पंहिंजे मुस्तक़बिल जे ममारनि जे लाइ मोहबत ऐं प्यार जो पैगाम ॿुधायूं। जेको सान्यो थियो, जिन ॿारनि पंहिंजो रत वहायो, जिन शहादतूं माणियूं, उन्हनि जो रत पाकिस्तान जे मुस्तक़बिल जी अमानत आहे। उन अमानत खे अॻियां खणी हलणो आहे जवान मर्दी सां, हिम्मत सां, जुरत सां ऐं जेको इल्म सां, टेक्नोलॉजी सां। पाकिस्तान जी क़ौम जी, मुल्क जी, सुल्तनत जी जेको आहे सो तरक़ी जे लाइ उन रत खे गवाह करे हिकिड़ो वाइदो करणो आहे त पाकिस्तान आहे त असां आहियूं, पाकिस्तान ज़िंदाबाद। पाकिस्तान ज़िंदाबाद। थैंक यू सो मच। तव्हां सभिनी शुक्रनि जी महिरबानी त असांजे प्रोग्राम में शामिल थियो ऐं जेको लोक अदब जो ॾियारो हो असां मेहरान टेलीविज़न प्रोग्राम सुबुह मेहरान में तव्हां सेलिब्रेट कयो। थैंक यू सो मच। जेतिरा नाज़रीन असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजो पुॼाणी ते पहुतो आहे, की आउं बि इहो चवणु चाहींदमि जेको हीउ सानो थियो आहे त तालीम ते असांजे इल्म ते ई थियो, जीअं त असांजो जेको बैकबोन असांजी टुटी पई आहे। सभु जेके पेरेंट्स सॼी दुनिया जे ख़ासि तौर ते पाकिस्तान जेको ख़ौफ़ज़दा थी वञे त असां पंहिंजे ॿारनि खे तालीम न ॾियूं त छा ॿार असांजे सुबुह जो वेंदा त छा मंझंदि जो वापसि घर मोटी न ईंदा। उनजे बावजूद बि असां पोइ इन सॼी दुनिया खे ॿुधायोसीं त तालीम असांजो हिकिड़ो बुनियादी अहिड़ो हथियार आहे। असां कलम जी जंग विड़ंदासीं, असां पंहिंजे इल्म जी जंग विड़ंदासीं। त जीअं तरह हिन प्रोग्राम सां ताउन कयो हो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान जाइ आहे। इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी। तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी माण खे ॾींदा इजाज़त। दुआउनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।